नहमदुहु व नसल्ली अला रसूलिल करीम अम्मा बाद औज़ बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। जनाब सदर, काबिल कदर मोअज़्ज़िज़ उस्ताद साहिबो ऐं प्यारा हमसफ़र शागिर्द साथियो, अस्सलामु अलैकुम। दोस्तों, जीअं त अॼोकी तकरीर जो उनवान आहे 14 अगस्त योम आज़ादी। दोस्तों, आउं पंहिंजी तकरीर जो आगाज़ हिन शेर सां कंदुसि। तुंहिंजी सारा जो सिलसिलो सो बि मूं लाइ वॾो मसइलो। तुंहिंजी सारा जो सिलसिलो सो बि मूं लाइ वॾो मसइलो। तुंहिंजी तारीफ़ तकमील थिए को बि मूंखां नथो थिए बिलो। लफ़्ज़ ॻोल्हियां त मुश्किल मिलनि मुंहिंजा महबूब मुंहिंजा वतन। वेस किरणा ओणाए विझां तोखे मोतनि सां जानी जिंझां। तोखे अर्पियां रगो रोशनियूं एतिरा आणियां सूरज किथां। चंड तारा त मेरा लॻनि मुंहिंजा महबूब मुंहिंजा वतन, मुंहिंजा महबूब मुंहिंजा वतन। दोस्तों, अगस्त जो ही महीनो जंहिंखे असां पाकिस्तानी आज़ादी जो महीनो करे मल्हाईंदा आहियूं, सो को आम ऐं मामूली महीनो न आहे। इहो फ़क़ति हिकु ॾींहं जो क़िसो न आहे। इहो फ़क़ति साओ ऐं अछो झंडो झुलाए सलामी ॾियण जो ॾिणु न आहे, पर हीउ ॾींहुं एशिया खंड जे वॾे मां वॾी तहरीक, जदोजहद ऐं जुस्तजू जो ॾींहुं आहे। हीउ ॾींहुं हिंदुस्तान जहिड़े हाथी खे शिकस्त ॾियण जो ॾींहुं आहे। हीउ ॾींहुं बर्तानिया जहिड़े मुल्क खे मात ॾियण जो ॾींहुं आहे। हीउ ॾींहुं 22 करोड़ पाकिस्तानियुनि जे जशन ऐं कामयाबी जो ॾींहुं आहे। हीउ ॾींहुं 22 करोड़ पाकिस्तानियुनि जे जशन ऐं कामयाबी जो ॾींहुं आहे। जनाब सदर, पाकिस्तान जे वजूद में अचण खां पहिरीं बरे सगीर ते ॿ वॾियूं ताक़तूं हुकूमत करे रहियूं हुयूं। हिकु तरफ़ यूरोपी तइलीम याफ़्ता ऐं तरक़ी याफ़्ता अंग्रेज़, ॿिए तरफ़ मईशत ते क़ाबिज़ हिंदू हिंदुस्तान जी हुकूमत में भाङे भाइवार हुआ, जंहिंमें मुसलमाननि जी शमूलियत अटे में लूणु बराबरि हुई। जिन आज़ादीअ लाइ जंग लड़ी ऐं वरिता पंहिंजा हक़ विड़ी, से क़ौमूं ज़िंदाबाद कलंदर, से क़ौमूं ज़िंदाबाद कलंदर। मोअज़्ज़िज़ व्यूअर्स, अहिड़े माहौल में अंग्रेज़नि हिंदुनि जी गठजोड़ मुसलमाननि लाइ नासूर बणियल हुई। हू हर महाज़ ते अकेला ऐं लावारिस बणियल हुआ। मुसलमान जॾहिं बराबरी ऐं सरासरी जी ॻाल्हि कंदा हुआ त मथनि पाबंदियुनि जा पहाड़ केराए परेशान कयो वेंदो हो। तॾहिं मुसलमान अॻुवाणनि जी सियासी कुवत सुजाग थी पई ऐं हू कांग्रेस खे अलविदा करे मुस्लिम लीग जे प्लेटफार्म ते गॾु थिया ऐं क़ुर्बानी ॾियण लाइ तयारु थी विया। हर तरफ़ पाकिस्तान जिंदाबाद, लेके रहेंगे पाकिस्तान, पाकिस्तान का मतलब क्या, ला इलाहा इल्लल्लाह जा नारा बुलंद थी विया ऐं आज़ादी जी तहरीक जा मतवाला मैदान ते निकिरी पिया। मोअज़्ज़िज़ व्यूअर्स, पाकिस्तान जा परवाना नवाब वक़ारुल मुल्क जौहर जोधा, सर सैयद अहमद ख़ान, जिन्ना साहिब, अल्लामा इक़बाल, GM सैयद, लियाक़त अली ख़ान ऐं सूर्या बादशाह समेत इस्लामी शेर जॾहिं पाकिस्तान जा नारा बुलंद कंदा हुआ त हिंदुनि ऐं फ़िरंगियुनि जूं फ़ौजूं फ़िक्र में पइजी वेंदियूं हुयूं ऐं ॾिसंदे ॾिसंदे आज़ादी जी तहरीक ॾखण एशिया जी वॾे मां वॾी तहरीक तौरु साम्हूं आई, जे 14 अगस्त 1947 ते दुनिया जी ताक़तवर ताक़तुनि खे मात ॾेई मुमलकत ख़ुदादाद पाकिस्तान जा बुनियाद विधा ऐं कश्मीर खां कराची ताईं मुसलमाननि लाइ हिकु अलॻि ऐं आलीशान मुल्क आज़ादु करे दुनिया जे नक्शे ते निर्वार कयो। मुंहिंजा वतन प्यारा वतन, जीअ संदा जियारा वतन, जिंद जान तोतां घोरे छॾियां। मुंहिंजा वतन प्यारा वतन, जीअ संदा जियारा वतन। मोअज़्ज़िज़ व्यूअर्स, पाकिस्तान जी आज़ादी जी तहरीक ऐं जदोजहद खे नफ़रत जी निगाह सां ॾिसंदड़ मुमलकत ख़ुदादाद जे मुखालफ़नि जा ख़्याल हुआ त पाकिस्तान नाजाइज़ ॿार जीअं आहे, जेको वक़्त खां अॻे ख़ुदि ब ख़ुदि टुटी ऐं टुकड़ा थी वेंदो। ऐं गांधी जहिड़े सीनियर सियासतदान चयो त पाकिस्तान खे हिंदुस्तान मां हिजरत कंदड़ मिसकीन, ग़रीब, यतीम ऐं लोफर क़ौमूं तबाह करे छॾींदियूं। मगर दुनिया ॾिठो त पाकिस्तान अॼु बि दुनिया जे नक्शे ते क़ाइम ऐं दाइम आहे। मुंहिंजा वतन प्यारा वतन, अखिड़ियुनि संदा तारा वतन, जीअ संदा जियारा वतन, जिंद जान तोतां घोरे छॾियां। साह खां वधि प्यारा वतन, मुंहिंजा वतन प्यारा वतन, अखिड़ियुनि संदा तारा वतन। मोअज़्ज़िज़ व्यूअर्स,
पाकिस्तान हिन वक़्तु दुनिया जो पहिरियों नंबर अस्करी क़ुवत हासिल कई आहे ऐं पाकिस्तानी फ़ौज अॻियां राफ़ेल, रॉकेट, मीज़ाइल ऐं मौतमार हथियार बेवस बणियल आहिनि। अमेरिका, इसराइल, रूस, फ्रांस, जापान, कोरिया ऐं चाइना जहिड़ा तरक़ी याफ़्ता मुल्क पाकिस्तान जी तरक़ी जा तराना ॻाए रहिया आहिनि। पाकिस्तान जी तरक़ी जा तराना ॻाए रहिया आहिनि। मौजूद व्यूअर्स, तंहिं करे असां चऊं था त आज़ादी जो ॾींहुं को आम ॾींहुं न आहे, पर हिकु अज़ीम क़ौम जी अज़ीम क़ुर्बानियुनि ऐं जदोजहद जो ॾींहुं आहे। ऐं अॼु असां पंहिंजी क़ौमी हीरोज़ खे सलाम पेश करियूं था ऐं वचन करियूं था त पाकिस्तान जे वजूद ते मुखालफ़नि खे कॾहिं बि वार करण न ॾींदासीं ऐं संदसि इंच इंच जी हिफ़ाज़त कंदासीं, संदसि इंच इंच जी हिफ़ाज़त कंदासीं। मौजूद व्यूअर्स, आख़िर में अहमद नदीम कासमी जी इन शाइरी सां पंहिंजी तक़रीर जो इख़्तिताम कंदुसि त खुदा करे मेरे अर्ज़े पाक पर उतरे, खुदा करे मेरे अर्ज़े पाक पर उतरे वो फसले गुल जिसे अंदेशाए ज़वाल न हो। यहाँ जो फूल खिले वो खिला रहे बरसों, यहाँ ख़िज़ां को गुज़रने की भी मजाल न हो। यहाँ जो सब्ज़ा उगे वो हमेशा सब्ज़ रहे और ऐसा सब्ज़ के जिसकी कोई मिसाल न हो। घनी घटाएं यहाँ ऐसी बारिशें बरसाएं कि पत्थरों को भी रोईदगी मुहाल न हो। खुदा करे न कभी खम सरे वक़ार वतन और उसके हुस्न को तशवीश माओ साल न हो। हर एक खुद हो तहज़ीब व फ़न का ओज कमाल, कोई मलूल न हो, कोई खस्ता हाल न हो। खुदा करे कि मेरे एक भी हम वतन के लिए हयात जुर्म न हो, ज़िंदगी वबाल न हो, हयात जुर्म न हो, ज़िंदगी वबाल न हो। अल्लाह हाफ़िज़ दोस्तों। आख़िर में जेकर तव्हांखे वीडियो पसंदि आई त वीडियो खे लाइक करणु, कमेंट करणु ऐं चैनल खे सब्सक्राइब करणु न विसारिजो। असां सां जुड़िया रहिजो।